शांत थियण छॾे ॾे। इहो थी कोन थो सघे त पोइ पल पल पीड़ा भोगण लाइ तयार थी वञ। ॾिसजां कीअं था माण्हू तोखे विक विक त तकलीफ़ूं ॾियनि। जे मुंहिंजे हिस्से में तकलीफ़ूं आहिनि त मूंखे को ॾुख न आहे। चवां तव्हां मानी खाई तयारु थियो, पाण पोइ घुमण हलूं ॿाहिरि। जेसीं मां ड्राइंग रूम में इंतज़ार थो कयां ऐं हाणे दरवाज़ो बंदि न कजो, ओके? ज़ैनी आदा किथे आहे? अदा त ॿाहिरि निकिरी वियो आहे। ओ पोइ हाणे छा थींदो? अब्बा ख़ैर त आहे? अम्मा तो वटि कुझु पैसा हूंदा? अरे अब्बा मूं वटि कुझु पैसा किथां ईंदा? पोइ हाणे पार्टी जो छा थींदो? कंहिंजी पार्टी आहे अब्बा? अम्मा कोर्स ख़तम थियण वारो आहे न, उन सिलसिले में पार्टी थी रही आहे। अदा पोइ अमेरिका कॾहिं वेंदो? पहिरीं पैसनि जो बंदोबस्तु थिए, पोइ अमेरिका बि वेंदुसि। अम्मा ॾिस त दर ते केरु आहे? अम्मा काके पीर बख्शार आया आहिनि। पोइ भॼी वारो करण दर वठी अची न। असद ख़ुदा जो शुक्र आहे तो पीर बख्श अची वियो आहे, तुंहिंजो कम बि थी वेंदो। अम्मा सही न पुट? हाँ काका। अदा पीर बख्श भली आहे अभी जी है। खैर हुंदी मुझी बेटी। बाबा पुट खुश वे अदा वे अदा खुश है? दुआ मेहरबानी। आप खुश पास ठीक ठाक? शुक्र आहे अल्लाह जो। ॻोठ ॾे त सभु ख़ैर हूंदा? धीरे ख़ैर कयो आहे। बाक़ी भाऊ लखमीर वारा गुलाम नबी वारा पाण में विड़ी पिया ॾाढो जहिड़ो जो। सिरनि जो त ख़ैर आहे न? हाँ सिरनि जो तो खैर थी वियो, बाक़ी गुलाम नबी वारनि जो वॾो अञा अस्पताल भेड़ो आहे। ॿियो सभु ख़ैर आहे, सभु दुआ सलाम ॾींदा तव्हांखे। वालेकुम सलाम अदा। ज़ैनी अदा पीर बख्श खे चांहि ठाहे कान पियारींदी छा? हाँ पुट झटि कर न, ॾाढा थकल आहियूं। हाँ काका जल्दी थी आया। शाबाश मुंहिंजा बाबा। असद तुम्हारे कोर्स जो छा थियो यार? अॼु अलविदा जी पार्टी आहे, सुभाणे खां बिल्कुलु फ्री। हाँ वाह वाह, पोइ त खूब घुमंदासीं, ॾाढो मज़ो ईंदो। अलाह करे चिड़िया हुजनि। अचर कहिड़ा हाल थी? ख़ुशि त आहे? साईं दुआऊं था करियूं, ख़ुदा तव्हांजी बादशाही सलामत रखे। पुलिस तंग त नथी करे? ख़ैर घुरो भोतार, जंहिंजे मथां तव्हांजो हथ हूंदो उनखे पुलिस छा कंदी? पाण पुलिस वारनि सां संगत लॻी पई आहे। हाँ बोतार बादशाह जो ख़ैर। केरु झंगल आई छा? जी बोतार, आवाज़ बानू। दे ख़बर छा खपई? बोतार बचल के 3 महीना थिया आहिनि, अञा ताईं जेल में पियो सड़े, ख़ुदा जे वास्ते माफ़ी ॾियोसि। भले त पियो सड़े, ॿीहर कमदार जे बेगर खां इनकार त न कंदो। बोतार असांजे वॾनि बि तौबा कई, ख़ुदा जे वास्ते रहम कयो। बोतार हाणे खणी जंगल खे माफ़ी ॾियो, पोड़ो मुड़ुस आहे, पुट खां सवाइ चेल भॼी पई अथसि। बोतार छोकिरो जेल में ॾाढो बीमार थी वियो आहे, असुल रत थो थुके। बोतार असीं सभई माफ़ कयो। हाणे माफ़ी
पहिरां तुंहिंजो छा ख़्यालु आहे? बोतार हाणे घणे थी अथसि, ॾियो समाफ़ी। कमदार जी बोतार। बाबा सुभाणे झंगल खे सूबेदार साहब वटि वठी वञेसि ऐं लिखा पढ़ी कराए हिन जे पुट खे आज़ादु करा। हाज़िर, जेको हुकुम बोतार जो। बोतार ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखंदो। भूतारा मुंहिंजो बि अर्ज़ु घायो। बाबा फ़क़ीरा, तोखे ॿ ॾियण या न ॾियण जो फ़ैसिलो सुभाणे थींदो। हींअर कचहरी खे ख़तमु, रेस्ट न ढिघे सफ़र करे थकी विया हुआ। हाँ बाबा, हींअर रेस्ट खे आराम कजो, बाक़ी छेड़े वारा सुभाणे थींदा। हलो वञी तव्हां, शाबाश, हलो। साईं जे पैसा एडवांस मिली वञनि त सुठो। ॿियनि अख़बारुनि में बि त लिखी थो, उन्हनि खे एडवांस छो नथो वठी? साईं उन्हनि सां तव्हां जहिड़ा टर्म्स न आहिनि। त पोइ ठीकु आहे मेयर, तोखे बि कालम एडवांस में लिखी ॾियणा पवंदा। ठीकु आहे साईं, मूंखे मंज़ूर आहे। मेयर ईअं न सम्झजांइ त मां तोखे एक्सप्लाइट पियो करियां। साईं तव्हां को ख़्यालु रखियो, मां ईअं न सम्झंदुसि। छा कजे यार मेयर, मथे बि जवाबु ॾियणो थो पवे ऐं तूं आहीं माण्हू लापरवाह, किथे गुम थी वञे त। साईं चयमि न त तव्हां ख़्यालु रखियो, मां ईअं कोन सम्झंदुसि। मूंखे हिकु तकरीब में वञिणो आहे, तूं आराम सां वेही हिते ई कालम लिख। साईं हींअर त मूं टाइम न आहे। तोखे अॼु ई लिखणो आहे। महीने जा कालम लिखी इंचार्ज खे ॾेई वञजांइ, मां पैसनि लाइ हुनखे चई थो वञा। मेयर साहब, अली अकबर साहब जन तव्हांजा पैसा तैयार करे रखिया आहिनि। हाँ ठीक। माफ़ कजो मेयर साहब, ग़लतीअ सां साहब जो रिसालो तव्हांजे जुराब में अची वियो आहे। अच्छा इहा ॻाल्हि आहे। चवे थो तव्हां सां मिलण खां सवाइ हरगिज़ न वेंदुसि। हाणे छो आयो आहीं? I'm sorry, मूंखे देर थी वई। तोखे ख़बर आहे त मूंखे इंतज़ार करण में केॾी कोफ़ थींदी आहे। पैसनि जे करे देर थी। छा मतलब? पाण खे आउटिंग ते जो हलणो आहे। त इन सां पैसनि जो कहिड़ो वास्तो आहे? घुमण फिरण लाइ पैसा न घुर्जनि छा?
इन लाइ तोखे तकलीफ़ करण जी कहिड़ी ज़रूरत हुई? असल हर भेरे तव्हीं पैसा भरींदियूं रहो इहो मूंखे क़बूल न आहे। जॾहिं मूंखे तुंहिंजी हालतुनि जी ख़बर आहे त पोइ परेशान थियण जी कहिड़ी ज़रूरत हुई? तूं पाण खे धारियो छो सम्झंदो आहीं? मां त पाण खे धारो न सम्झंदो आहियां। पोइ इहे नखरा छो थींदा आहिनि? चङो काइनात, मुंहिंजो ख़्यालु आहे हाणे हलणु घुरिजे, काफ़ी देरि थी रही आहे। देरि त थी रही आहे, हाणे तूं वेही इंतज़ारु कर त तोखे ख़बर पए। हीअ त मां वरी ख़ुशी सां करे सघां थो। पोइ तव्हां ख़ुशी सां वेही इंतज़ारु कयो, मां तयारु थी अचां थी, ठीकु आहे? ख़बर न आहे मां जंहिं रस्ते ते निकितो आहियां उन जो अंत किथे थींदो, पर मां जो रूप वरितो आहे इन लाइ त मूं कॾहिं बि न सोचियो हो। मां त बहारनि जा सपना ॾिठा हुआ जंहिंमें हर माण्हू पखियुनि जियां मिठड़ी लातियूं लवंदो थी वतियो। ध्रुव पुट अञा लिखी पियो छा? जी अम्मा। छॾ लिखण जी पचर हाणे पुट, ॾिस केॾो वक़्तु गुज़री वियो आहे, हाणे कुझु आराम कर। अम्मा तूं वञी सुम्ही पओ। ध्रुव मूंखे ईअं निंड ईंदी आहे। पर अम्मा मूंखे त अञा लिखणो आहे। छा लिखंदो आहे पुट? मूंखे बि त कॾहिं ॿुधाए। अम्मा अहिड़ी का ख़ासि ॻाल्हि कान्हे। पोइ अजाया पना कारा करे पंहिंजी निंड छो फिटाईंदो आहीं? अचण ॾिस अजुअ खे, मां उनखे थी दहा ॾियां। न न अम्मा मतां सजाद खे ॿुधायो अथई त मां को लिखंदो बि आहियां। छो ध्रुव, तूं त कॾहिं सजो खां काई ॻाल्हि न लिकाईंदो आहीं। बसि अम्मा मुंहिंजे जीअरे हुजण ताईं हिन ॻाल्हि जी सजाद खे ख़बर न पवे, बाक़ी मरी वञा त हीअ डायरी सजाद खे ॾेई छॾिजांइ। ही कहिड़ी ॻाल्हि पियो करीं? मरनि तुंहिंजा दुश्मन, मरे तुंहिंजी माउ। अम्मा मूं त ईअं ई चयो, तूं खामखा। ख़बरदार जो अहिड़ी ॻाल्हि कई अथई। ठीकु आहे अम्मा, मां वरी ईअं न चवंदुसि, पर अम्मा तूं बि वाइदो कर त मुंहिंजे लिखण जो सजाद खे न ॿुधाईंदी। ठीकु आहे, मां न ॿुधाईंदसि, पर हाणे ॾिस केतिरो वक़्तु गुज़री वियो आहे, हाणे कुझु आराम कर। बसि अम्मा 2 मिंट मूंखे इजाज़त ॾे। बसि अम्मा 2 मिंट मूंखे इजाज़त ॾे। अच्छा निंड फिटाए वेठो लिखी ज़रूरु। हिकिड़ो भेरो मिलण में हर्ज कहिड़ो आहे काइनात? तूं न हुनजी चर्ब ज़बानी में अची वई। जमाल तोसां शदीद मोहब्बत थो करे। रियली तुंहिंजूं ॻाल्हियूं कंदे त वीचारो असां ॿिन्ही जे आॾो रोई पियो। इहे त वाॻू वारा घोड़ा आहिनि मुसरत। चयाईं त जेकर तूं उन खे न मिली आहे त हू ख़ुदकशी करे छॾींदो। पोइ देरि छा जी आहे? चयाईं त जेकर तूं उन खे न मिली आहे त हू हिकु पल बि हिन दुनिया में न रहंदो। ऐं तो यकीन करे वरितो। जमाल जी हालत ॾिसंदी आहे काइनात त तोखे यकीन ई न ईंदो त इहो हू साॻो खिलमुख माण्हू आहे। रियली अॻु में त मां बि डिॼी वई हुअसि त का शदीद बीमारी त कोन वकोड़े वई अथसि। खणी छा बि थिएसि, पर मुसरत मां हिकु शादीशुदा माण्हू सां शादी नथी करे सघां। मां शादी जो नथी चवां त पोइ सिफ़ारिश छो थी करी? मां सिफ़ारिश नथी कयां काइनात। बाक़ी इहो छा आहे मुसरत? मां त बसि इहो चई रही आहियां त तूं ट्रिप तां वापसीअ ते हिकिड़ो भेरो हुन सां मिली कुझु सम्झाईंदीअ त हू सम्झी वेंदो। का ज़रूरत कान्हे। मतां को अहिड़ो क़दम न खणी छॾे काइनात जेको पोइ असां सभिनी जे लाइ परेशानी जो बाइस बणिजी वञे। आई डैम केयर। हाँ हलो। वालेकुम सलाम। देखो बाबा छा खपे तोखे? साईं मूं इंटर कई आहे, मूंखे का नौकरी वठी ॾियो। तोखे नौकरी खपे? जी साईं। तुंहिंजो बाबो बि त असां वटि कमदार आहे न? जी साईं उहो त आहे। हिन जो मतिलबु आहे त तूं असांजो ख़ासि माण्हू आहे। साईं आउं नौकर आहियां तव्हांजो। त पोइ फिकर न कर, तुंहिंजी नौकरी जो बंदोबस्तु थी वेंदो। मां जॾहिं शहर वञा त मूंसां उते अची ज़रूरु मिलिजांइ।
बाबा साईं तव्हां परेशान छो था थियो? प्यारा 3-4 ॾींहंनि खां ॻोठ वारनि जो इतिहाद ॾिसी बि तूं मूंखे चवे थो त मां परेशान छो थो थियां? और इस नंढा तव्हांजो हिते नथा रहो न त राज वञे तो हिकु थींदो। जे राज हिकु थी वियो त पोइ असांजी वॾे रब कीअं हलंदी? रेस नंढा इन लाइ त हर हर अर्ज़ु कंदो आहियां त रेस वॾो भले कराची रहे पर तव्हां पंहिंजे राज खां परे न रहो। ऐं तोखे जो हिते अच्छे कार जो मालिक बणायो आहे, तूं करा थो फाड़ा मारी? रेस नंढा मां त घणी थो हीला बहाना कयां, मारो मोचड़ा हणा, पर मुंहिंजा साईं फ़र्क़ु त थींदो न। मालिक त नेठि मालिक आहे न साईं। बाबा साईं तव्हां परेशान न थियो, का न का टल करे था वठूं। टल करे था वठूं? टल कॾहिं कंदे जॾहिं पाणी बंदि भञी विझंदो? न मुंहिंजा बाबा साईं हिते जो हिते का न का ॻणकू त करे था वठूं। ॿुध कमदार, हिन वेझे छिक में राज में को झेड़ो झटो जाका गार गंद थियो आहे या न? प्यारे लिखा न एॾी वरी जंगाण त कोन थी हुई, बाक़ी नंगावती जे मामले ते मिड़ई धुरनि में तूं छा थी। रेस नंढा मां त घणी थो हीला बहाना कयां, मारो मोचड़ा हणा, पर मुंहिंजा साईं फ़र्क़ु त थींदो न। मालिक त नेठि मालिक आहे न साईं। बाबा साईं तव्हां परेशान न थियो, का न का टल करे था वठूं। टल करे था वठूं? टल कॾहिं कंदे जॾहिं पाणी बंदि भञी विझंदो? न मुंहिंजा बाबा साईं हिते जो हिते का न का ॻणकू त करे था वठूं। ॿुध कमदार, हिन वेझे छिक में राज में को झेड़ो झटो जाका गार गंद थियो आहे या न? प्यारे लिखा न एॾी वरी जंगाण त कोन थी हुई, बाक़ी नंगावती जे मामले ते मिड़ई धुरनि में तूं छा थी। ऐं तूं मूंखे टेलीफोन बि कोन कयो? रस नंढा मां तव्हांखे इतला कयां हिन खां अॻु राज उथी पियो। मीर मोहम्मद ऐं 5 वारनि खे क़ुर मेड़ विझी करे ठाहे छॾियो। इहो त ॾाढो बुरो थियो। प्यारा हाणे छा कजे? बाबा साईं हाणे तव्हां का ॻणती न कयो। प्यारो अहिड़ो त छीणो भरियो ॾेखारियो जो वञी थिया ख़ैर। ॾिसजो त कीअं नथो ममण मचे। प्यारा वारो कर, इन में देर थियणु न घुर्जे। तव्हां परवाह न कयो साईं, हाणे अहिड़ो हिन राजा में बाह भरंदी जो वञी थिया ख़ैर। खबरदार काल मरियो मता तू। मरी गए। खबरदार कान मरियो मता तू। राज तो हिक थे, उस वडेरा त हाण के थी राज में बाह बरई। हां बाबा साईं अवां हरूबरू छो तकलीफ़ कई? मूंखे हुकुम कयो। बाबा जी माण्हू तकलीफ़ जो ख्याल करे त पोइ मक़सद कीअं माणींदो? पर बाबा साईं अवां जी अक्सर करे तबियत बि ख़राब थी रहे। न न बाबा तूं इन जो ख्याल न कर। बाबा जान कुछ खाईंदो? न बाबा कंहिं बि शइ जी तलब कान्हे। कुछ न कुछ तो जरूर खाइणो पवंदो। ठीक है बाबा पोइ सुई जस खणी था खाओ। पर डॉक्टर साहब तो मना है। बाबा जी पंहिंजे बाबा जान के कुछ खाराइणो ही अथई तो पोइ उहा सुई डिश हूंदी, न त मूंखे कंहिं बि शइ जी ज़रूरत न आहे। चलो बाबा जान।
जमाल अहमद, इलेक्शन कैंपेन कीअं पई हले? मुझे ख्याल में बाबा सिंह बिल्कुल ठीक पई हले, वधीक मुंहिंजी नज़र गहरी आहे। हाँ बाबा, हूअं त कमु ठीकु पियो हले, पर अब्दुल शकूर असांखां बार्गेनिंग करणी पवंदी। ॾिसी थो त कॾहिं मुखालिफ़ दर सां त कॾहिं असां सां। हाँ बाबा साईं, इन ते मूंखे बि तशवीश आहे। पोइ हुनजो हल सोचियो अथई? अञा त को बि न बाबा साईं। ॿुध जमाल, पाण खे ज़रे जी बि गिफ़लत नाहे करणी। बाबा साईं, अवां बिल्कुलु को बि फ़िक्र न कयो। फ़िक्र कीअं न कबो बाबा? जे असां चेंबर ऑफ कॉमर्स में पंहिंजी हैसियत न मञाई त मथे कीअं पहुची सघंदासीं? मथे सां अवांजो मतिलबु छा आहे? बाबा, असांजी मंज़िल रुॻो चेंबर ऑफ कॉमर्स न आहे, असांखे इक़्तिदार में हिसो वठणो आहे। बाबा साईं, इहो मुमकिन आहे? छा मुमकिन आहे बाबा? ॾिसी थो, सॼी सोसाइटी डिसऑर्डर जो शिकार आहे। ऐं जॾहिं लोह तपियल हुजे त पोइ धकाइण जो मूंखे छो विञाइजे? इहा ॻाल्हि आहे। जमाल अहमद, तूं हिकु कमु कर, सुभाणे डिनर ते सेठ अब्दुल शकूर खे ॾींदासीं, बाक़ी कमु मां पाण संभाले वठंदुसि। अस्सलाम वालेकुम नवाब साहब। वालेकुम सलाम पीर बशी खान, भली आयो जी आयो। महिरबानी कुर, चङा भला आहियो न तव्हां? जोड़ी जोड़। अल्हम्दुलिल्लाह, दुआ। अस्सलाम वालेकुम। बेटो तू खुश आहीं बाबा? खैर वेहो सही, वेहो। माफ़ कजो नवाब साहब, तव्हां वटि पहुचण में कुझु देरि थी वई। न न न न न न मिड़े ख़ैर आहे, मिड़े ख़ैर आहे। हो चवंदा आहिनि न बाबा त देर आयत दुरुस्त आयत। सचायो, असां बि ॾाढा दर भेटिया आहिनि, हाणे थकिजी पिया आहियूं। हाणे अलाह जे आसिरे वां जे आसिरे पर तूं हुजनि। यार पीर बशी खान, मूं त तव्हांखे अॻु ई अर्ज़ड़ो कयो त बाबा हिन हुन जे कढ अजायो था घुमो पिया, मूं वटि अचो अखि छिंभ में कमु कराए ॾियांव। बराबरि सचायो। नवाब साहब, मुंहिंजो कमु त थी वई। ॿुध यार पीर बशी खान, अरे बाबा तुंहिंजो कमु न थींदो त पोइ असां हिते वेठा छा जे लाऊं? सची ॻाल्हि आहे। महिरबानी नवाब साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। नवाब साहब, कमु थिए, बाक़ी पोइ जीअं तव्हां चवंदो तीअं कंदासीं। यार पीर बशी खान, ॻाल्हि ॿुधी अथई, माण्हू भली पिया चवनि त नवाब साहब हर शइ हड़प कयूं थो वञे, पर बाबा सची ॻाल्हि ॿुधायां न, मथे बि वॾा वात पाड़े वठनि वागुन वारा, अरे बाबा असली ओगराई कोन था ॾियनि न। बराबरि सचायो। अलीने खे नौकरी वठी ॾियो, बाक़ी ॿी हर ॻाल्हि खां तव्हां छुटल आहियो। हुकुम तव्हांजो न, पोइ सम्झो त तव्हांजो कमु थी वियो न बाबा। महिरबानी नवाब साहब। नवाब साहब, जे न मुंहिंजे पुट खे नौकरी वठी ॾिनव त तव्हांजो इहो अहसान ज़िंदगी भर कोन लाहींदुसि, वॾो थोरो थींदो तव्हांजे मुंहुं ते। पोइ पीर बशी खान, सुनो हीअं छो न कयूं, तो कंहिं वॾी होटल में हली ऐं इहो सॼो मामिलो बि तइ था कयूं। उहो कोन चवंदा आहिनि बाबा त अवल ताम बाद कलाम। ॻाल्हि सही था करे, बिल्कुलु इहो बहितर कम में कजे। पप्पू, बाबा पप्पू जी पापा। अरे पुट तूं बाबा हिते घर में वेही छा कंदे? हल तूं बि वेह चाचा वारी गाॾीअ में। हल बाबा, हल पप्पू हल। अच्छा बस बिस्मिल्लाह, अॻु में हुकम। हलो। तव्हां सजाद साहब खे सुञाणो था? साईं, हाणे सजाद साहब खे केरु न सुञाणे, असांखे ख़बर आहे संदन केॾी न कंट्रीब्यूशन आहे। ठीकु आहे, पर इंटरव्यू जे हवाले सां सवाल त करणा ई पवंदा। साईं, सवालनि जी जाइ ते इहो बहितर न आहे त सजाद साहब जी ॼाण मां को फ़ाइदो वठिजे। जीअं तव्हां मुनासिबु सम्झो। छा ख़्यालु आहे सजाद साहब? जीअं तव्हांखे बहितर लॻे। साईं, हाणे तव्हां पुछोसि। सजाद साहब, हीउ जेको असां वटि निगेटिविज़म आयो आहे, उन जा कहिड़ा सबब आहिनि? मूंखे साईं हिन जा ॿ अहम सबब सम्झ में अचनि था। हिकिड़ो ॿाहिरियों सबबु आहे ऐं हिकिड़ो अंदरियों। ॿाहिरियों सबबु इहो आहे त असां जंहिं मौजूदु दुनिया में रहूं था, उन में समाजी ऐं मुआशी लिहाज़ खां हाणे को बि अहिड़ो नज़रियो कोन बचियो आहे जंहिं ते अॼु जो माण्हू एतबार करे सघे। 19वीं ऐं 20वीं सदीअ जा जेके बि मुआशी, इख़लाक़ी ऐं समाजी नज़रिया हुआ, उहे सभु हिन क़दुरु बदिलाईंदड़ दुनिया में पंहिंजो समाजी कारज विञाए चुका आहिनि। उहो जेको मॉडर्न नज़रियो हो, जंहिंखे ज़हन में रखी असांजो जदीद इंसान
नफ़्सानी तौर ते पाण खे सलामतीअ में ऐं सुकून में महसूसु कंदो हो, उन जी हक़ीक़त ज़ाहिर थियण खां पोइ साईं ॿियो कुझु? बस सजाद साहब, इन खां वधीक छा थो पुछी सघिजे? सच सजाद साहब, मूंखे तव्हां सां कचहरी कंदे मज़ो अची वियो। ॿियनि जो इंटरव्यू न करणो हुजे, अञा बि ॻाल्हाइजे। थैंक यू जेंटलमैन, तव्हां हाणे वञी सघो था। थैंक यू वेरी मच। नौजवान त मुंहिंजी सोच खां वधीक कॉम्पिटेंट निकितो। जी नूर मोहम्मद साहब, मुंहिंजी बि इहा ई राय आहे। He is really extraordinary genius. Sure, he is. कहिड़ा हाल आहिनि सजाद? दुआऊं तव्हांजो। कीअं अचणु थियो आहे? काफ़ी ॾींहं थी विया आहिनि इंटरव्यू खे, उन जे बारे में मालूमात वठण लाइ तव्हांखे तकलीफ़ ॾिनमि। मूं समरी ठाहे मोकिली आहे, 2-3 ॾींहंनि में अची वेंदी। अच्छा, पोइ उमेद रखिजे या? 100%। भाई मूंखां अलावा हुननि 2 एक्सपर्ट्स पे तुंहिंजी फेवर में कमेंट्स ॾिना। थैंक यू वेरी मच। इन में थैंक यू जी कहिड़ी ॻाल्हि आहे? तूं इंटरव्यू एॾो बहितरीनु ॾिनो आहे जो कंहिं ॿिए जे बारे में सोचे बि कोन पियो सघे। भला हूअं एक्सपर्ट्स पंहिंजे कमेंट्स में छा लिखियो आहे? इहा ख़बर पवंदी त बहितर पाण ते फ़ख़्रु थींदी। नूर मोहम्मद साहब त तुंहिंजे लाइ लिविंग जीनियस चयो आहे। अचो बाबा अचो, खणी अचो। आराम सां आराम सां। पप्पू रखा बाबा हुते। अचो अचो अचो। ख्याल सां ख्याल सां। शाबाश पुट, आराम सां आराम सां। फिर चो आस्ते। ठीक। अचो हाणे ते हलो। हलो बाबा, शाबाश। पप्पू इन्हनि खे उमारो बाबा। दर बंदि करे छॾजांइ। Good. Baby, baby. Come on, baby. Let's see you. Police. Kia. Fridge बनियो? हाँ पापा, ॾाढो सुठो आहे। अलाए बाबा, मूंखे त ॻणती हुई मुंहिंजी बेबीअ खे अलाए फ्रिज वणंदो अलाए को। न पापा, हर लिहाज़ खां सुठो आहे। मम्मी सॼी मार्केट रुली पोइ पसंदि कयो अथऊं। बेगम साहिबा, छा ॻाल्हि आहे? तूं ख़ुशि नज़र नथी अची, फ्रिज न वणियो छा? मां त तॾहिं ख़ुशि थींदसि जॾहिं मूंखे टीवी बि मिले। छा इहा ॻाल्हि आहे? फ्रिज अची वियो बेगम साहिबा त पोइ भला टीवीअ में कहिड़ी देरि आहे? टीवी बि अची वेंदी। पर मां बि त ॿुधां, कॾहिं टीवी मिलंदी? कॾहिं मिलंदी? उन ठेकेदार साहब जो कमु थियण ॾे रुगो। पर उहो कमु कॾहिं थींदो? तुंहिंजो दोस्त वञी ॻोठ वेठो आहे। कहिड़ियूं थी ॻाल्हियूं करी बेगम साहिबा? तुंहिंजे नवाब साहब खे भला रुगो इहो चाकर खान थो सुञाणे छा? ॿिया बि केतिरा मुंहिंजा वॾा वॾा ऑफिसर दोस्त आहिनि। पर तुंहिंजा दोस्त कमु बि कंदा या तूं रुगो ख़ुशफ़हमीअ में आहीं? ॿुध, अॻु में कॾहिं कमु न थियो आहे छा जो तूं इहे ॿाराणियूं ॻाल्हियूं करणु शुरू कयूं आहिनि बेगम? हा, मूंखे ॿुधाए, पैसो कंहिंखे नथो खपे? अच्छा, ईअं हा, ॿुधो न अथई त जेॾा पेट ओॾी बुख। अच्छा, असली ॻाल्हि इहा आहे छा? ॿियो वरी तॾहिं हीउ जेको न 2-2, 3-3, 4-4 बंगला, 5-5, 6-6 गाॾियूं, इहो किथां थो अचे? पप्पा तव्हांजूं ॻाल्हियूं खुटंदियूं बि अॼु बुख मरणो आहे। अरे बाबा, अरे मुंहिंजा पप्पू, पुट तुंहिंजे पीउ जे खीसे में पैसा अचनि ऐं तव्हां बुख मरंदो? सुवाल ई पैदा कंदो थिए। कीअं बेबी? जी पापा। त पोइ पुट अॼु हीअं छो न कयूं त फ्रिज जे अचण जी ख़ुशीअ में के वॾी होटल में था हली डिनर कयूं? पापा, वरी डिनर शुरू थी वई छा? अरे मुंहिंजा बच्चा। अरे बेबी, नवाब साहब को सुधरंदो छा? जी साईं।
बाबा तो नई समरी ठाहे अञा कोन मोकिली। साईं मां कुछ अर्ज़ करे सघां थो? हा बाबा हा चओ। साईं मां सम्झां थो त हिन इदारे खे सजाद ई बचाए सघे थो। त पोइ मोहम्मद अकरम जो छा थींदो? हुनजो असांजी मदद कई आहे, छा हुनखे कंपलसेट न कजे? साईं बिल्कुलु कजे, पर कंहिं ॿिए हंधि कयोसि। न बाबा न, असां पंहिंजे माण्हुनि खे नज़रअंदाज करे नथा सघूं। साईं तव्हां हुननि ॿिनि एक्सपर्ट्स जा कमेंट्स त पढ़िया हूंदा। हा बाबा मूंखे ख़बर आहे, ॿिन्ही एक्सपर्ट्स अकरम जे फेवर में नवां कमेंट्स ॾिना आहिनि। इहा सरासर ज़्यादती आहे। ॿुध बाबा, मोहम्मद अकरम जी फेवर में नई समरी मूं वटि पहुचणु घुरिजे। पर साईं को त अहिड़ो माण्हू। आफ्ताब अली ख़ान, मां ज़्यादा ॻाल्हियुनि ॿुधण जो आदी न आहियां। बस इहो डीमोक्रेट्स जो खंजर अञा मथां टंगियो पियो आहे। सेक्रेटरी साहब सां मुलाक़ात थी? हा। छा चयईं? भाभी सेक्रेटरी साहब तो चवे पियो त सजाद का सवाइ ॿिए कंहिं लाइ ऑर्डर न कढंदुसि। वॾी कशमकश हले पई। पोइ मायूस थियण जी कहिड़ी ज़रूरत आहे? भाभी मां नथो सम्झां थो कोई ऑर्डर मुंहिंजे फेवर में निकिरंदो। सजाद आफ्ताब अली जहिड़ो स्ट्रॉन्ग माण्हू तोसां गॾु आहे। हा उहो आहे, पर ॾिसो न भाभी, सेक्रेटरी साहब पाण चयो आहे, तॾहिं बि सजाद मायूस आहे। सजाद खुदा ते भरोसो रख, इंशाल्लाह तू ही सिलेक्ट थींदे। इहो तव्हां कीअं था चओ? ॾिस न, आख़िर केसि ताईं टैलेंटेड माण्हू खे नज़रअंदाज कयो वेंदो? ऐं तुंहिंजे लाइ त प्रेस में बि लेख अची रहिया आहिनि। भाभी प्रेस जी अहमियत हाणे ॻोया वञी रही आहे त कंहिं ख़बर खे शाया कजे, उनखे इंजॉय कजे, ऐं पोइ उनखे ईअं विसारे छॾिजे ॼण को हानियूं थियो ई कोन हो। न सजाद, तूं मायूस न थी। मूंखे पूरो यकीन आहे त फ़ैसिलो तुंहिंजे हक़ में ई थींदो। भाभी मां चांहि ठाहे थी। न लीला तूं वेही, थकिजी आई हूंदी, मां थी ठाहे अचां। न भाभी मां थकी न आहियां, तव्हां सजाद जी कंपनी ॾियो, मां हीअं थी ठाहे वेठां। चलो ठीक है। सजाद जी नौकरी मसाले छा थियो? अने त ॿिन्ही धुरियनि जी कशमकश पई हले। मूंखे पको ई थो हुनखे नाकामी मों ॾिसणो पवंदो। तव्हां इहा ॻाल्हि केॾी आसानी सां चई विया आहियो। त छा सुटका भरी थो चवां? सजाद आख़िर तव्हांजो पंहिंजो आहे। त पोइ मथे ते खणांसि छा? गुल, तव्हांखे पंहिंजनि जी ख़ुशियुनि ते ख़ुशि ऐं ॾुखनि ते तकलीफ़ त थियणु घुरिजे। नरगिस माण्हू बेवकूफ़ न आहियां जो ॿियनि जे मामलनि में हंजू वेठो हारियां। ॿियनि जे? सजाद ॿियो आहे, हुन सां त तव्हांजा ॿिटा रिश्ता आहिनि। ॿिटा रिश्ता? कहिड़ा ॿिटा रिश्ता? छो तव्हांजो सौट ऐं लीला जो जीवन साथी? नरगिस, मथां न ख़ुशि फहमी में रही त सजाद खे नौकरी मिलण खां सवाल लीला जो ॾींदुसि। आपे खां ॿाहिरि छो था निकिरो? वक़्तु अचण ॾियो। मां बेवकूफ़ आहियां। हरू भरू सम्झनि त असांजे मुल्क में अदीबनि जी का वॾी इज़त आहे। अॼु न आहे त सुभाणे थी वेंदी। आख़िर असांजो माशरो केसि ताईं ना समझ रहा? बकवास न कर नरगिस। अदीब बि का शइ आहिनि जिन खे अहमियत ॾिजे। अॼु ई काम न कयो। हलो डाइनिंग टेबल ते ॿाहिरि इंतज़ारु कंदा हूंदा। हेलो, छा ॻाल्हि आहे दीदी? इहो खलाउनि में छा ॻोल्हींदा आहियो? ॿुधाइणु ज़रूरी आहे? मूंखे न ॿुधाईंदव त पोइ कंहिंखे ॿुधाईंदव? तूं सम्झी न सघंदी? आख़िर तव्हांखे कॾहिं यकीन ईंदो त मां हाणे ॻाल्हि सम्झी सघंदी आहियां? इहा ॻाल्हि आहे। ठीकु आहे, पोइ हिकु ॾींहुं तोखे ज़रूरु ॿुधाईंदुसि। अचो त ॿुधायो। न वक़्तु न आयो आहे। भला गिफ्ट वठण जो त वक़्तु आयो आहे न? छा मतिलबु? कल मां तव्हां लाइ शॉपिंग करे आई आहियां। टीटी चेरी आई छा? कुझु बि सम्झो। मूंखे पुछी रहा।
गिफ्ट कंहिंखां पुछी न ॾिबी आहे जे तव्हांखे क़बूल न आहे उछले छॾियो मूंखे त कोन थींदो खोले त ॾिसो मां तव्हांजी पसंदि ई वठी आई आहियां ठीकु आहे पोइ ॾिसंदुसि न मुंहिंजे साम्हूं खोलियो त जीअं तव्हांखे ख़बर पवे मूंखे तव्हांजी पसंदि जी केॾी ॼाण आहे कमाल आहे बेबी ओहो मूंखे ॾियो मां तव्हांखे खोले ॾेखारियां सुझंदे हली ॾिसूं नवाब साहब खे अदा अॼु वरी पिया वञो छा हा दी अॼु वरी नवाब साहब ॾे वञूं पिया बसि दुआ कर त कमु थिए अदा केतिरा ॾींहं थी विया आहिनि अञा कमु कोन थो करे जीजी कमु थी वियो आहे अയ്या बा कमु थी वियो आहे त पोइ नौकिरी छो कोन थी मिले उहो कुझु वधीक पैसा था घुरनि हे ने नवाब साहब जो अञा बिब बि कोन थो भरिजे दी नवाब साहब तो चवे तूं जेके नौकिरी ॾियण वारा आहिनि न उहे पंहिंजनि पैसनि मां हिकिड़ी टेडी पाई बि घटि नथा कनि चवनि था ॿिया खणी अचो अरे अदा इहो त निसो नाक चइबो अदी तूं घबरा न रुगो दुआ कर त नौकिरी मिली पवे सम्झ त पऊं 12 सभु सणायूं अच्छा वे छा ॻाल्हाए परेशान पियो लॻी न दी इहो त नेचुरल आहे ईअं बि तोखे परेशान थियण जी का ज़रूरत कान्हे मां तुंहिंजे लाइ हर तरह जो बंदोबस्तु करे आई आहियां अमेरिका में थैंक यू दी असद हाणे तो ते वॾी ज़िमेदारी अचे थी मां जेके बि ख्वाब ॾिठा आहिनि न उन्हनि जी साबिया तोखे करणी आहे जी दी असद ईअं न थिए त मां जेके बि मनसूबा ठाहिया आहिनि उन्हनि ते पाणी फिरी वञे अदी तव्हां को ख़्यालु न कयो मां तव्हांजे समरन ख़्वाबनि जी ताबीर कंदुसि ख़्यालु कजां ईअं न थिए जो पाण खे रस्ते में ई गुम करे छॾी अदी इहो तव्हां सोचो बि न हमेशह मंज़िल मुंहिंजे साम्हूं रहंदी ऐं जेसिताईं असीं अमेरिका में सेट नथा थियूं तेसिताईं मां ॿिए तरफ़ अखि बि न खणंदुसि अदी हाँ अदा महर अची वियो आहे चईसि त असां तयारु आहियूं जी अदी अच्छा सर अबा अमेरिका ने असांखे विसारे वता वे उते मूंखे बि घुराइणो अथई न त क़यामत ॾींहुं थॾे न बख़्शींदीसां अमा तूं को ख़्यालु न कर त मूंखे बि घुराईंदमि न हा बाबा सभिनि खे घुराईंदुसि असद हाणे देरि पई थिए हलो चङो